दोस्तों अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी सिंध उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा साथी पाण ॻाल्हायूं सोशल मीडिया ते जेके नौजवान साथी कम था कनि उन्हनि समय त कीअं थो थिए सिंध में जेको सोशल मीडिया जो कमु आहे ॻाल्हायूं उन ते था। मिसाल तौर सोशल मीडिया पुराणे दौर कढी जेतिरो टाइम थियो त सिंध में आई आहे हले पई थी उन में जेके जन जन साथियुनि जेतिरो बि वतन क़ौम ऐं क़ौम जे माण्हुनि मिसकीन पुरियत माण्हुनि लाइ कमु कयो आहे उहो सराह जोॻो आहे। मिसाल तौर खोड़ साथर हाणे सोशल मीडिया ते मशहूरु माण्हू आहिनि। मुश्ताक सरकी, महर ड्रिबाई, कादिर चांडियो ऐं असांजो बैरिस्टर अख्तर हुसैन उन समेत खोड़ साथरा सोशल मीडिया ते मशहूरु माण्हू आहिनि जेके कमु कनि था। जेकॾहिं कमु सोशल मीडिया ते इन करे कयो थो वञे तव्हां लीडर थियां, जेकॾहिं कमु इन करे कयो थो वञे त मुंहिंजी शख़्सियत मथे थिए ऐं जेकॾहिं इन करे कमु कयो थो वञे त मुंहिंजो पंहिंजो घरु बंगलो औलाद ऐं मां पंहिंजो पाण लाइ कुझु करियां थो त पोइ इहो कुझु करे ई कोन थो। मिसाल तौर कीअं सोशल मीडिया जे पुराणे दौर जो तव्हां इस्तेमालु असां वटि ॾिसो, मश्करी कॉमेडियन चेयरमैननि खे गारियूं पंहिंजा फोटू सवाइ इन्हीअ जे सोशल मीडिया ते को उको धुको तव्हांखे पुराणो कमु ॾिसण में ईंदो हूंदो, वधीक न। असां तव्हां पढ़ियल लिखियल वतन दोस्त माण्हुनि सोशल मीडिया ते अचे हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जो ट्रेंड लाथो आहे। कहिड़ो? जेके चेयरमैननि खे गारियूं ऐं कॉमेडियन जेके रुगो हलंदो ई सोशल मीडिया जो तालुक़ु हुयो ई इन सां ऐं गाननि ऐं गीतनि सां उन खे कटे थोरो रुख मटियो अथऊंसि। मिसाल तौर कीअं हाणे सोशल मीडिया उहो पावर ऐं उहा ताक़त आहे जेका हर माण्हूअ जे हथ में आहे। तव्हां वीडियो शेयर कयो, पोस्ट शेयर कई, जेका बि शइ रखो था पब्लिक प्रॉपर्टी आहे। वज़ीर, जज, पुलिस वारा, डॉक्टर, सरमाएदार, तव्हांजी सम्झ खां चिड़ियल वॾा माण्हू, नंढा, पुरियत, हारी, मिसकीन, सभु माण्हू वटि ज़रे घटि अॼु फ़ोन आहे। हर माण्हू हलाए थो, हर माण्हू तव्हांखे ॾिसे थो, ॿुधे थो। त पोइ क़ौम, वतन, धरती, दरिया, वॾा शहर, ॿोली, सकाफ़त, तालीम, सिहत, रोज़गार, इन्हनि बाबति ॻाल्हि रखण जी ज़रूरत आहे। इन्हनि मामलनि ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, न के इन ते त मुश्ताक सरकी अॼु फिलाणे एतिजाज में पोइ हीअं कयो, पोइ हीअं कयो, पोइ हीअं छो, अॼु महर ड्रिबाई पोइ हीअं कयो, पोइ हीअं कयो, पोइ हीअं थियो। पंहिंजो पाण खे पंहिंजे शख़्सनि खे मां त ॾिठो आहे अलाए केतिरा ख़ासि माण्हुनि जा माण्हू रखियल आहिनि जेको सोशल मीडिया ते उन्हनि माण्हुनि जी तारीफ़ जी में माना लिखंदा, ॻाल्हाईंदा ऐं उन जा दलील पेश कंदा। सोशल मीडिया मज़लूम माण्हुनि जो उहो पावर आहे जेको पाकिस्तान ऐं सिंध में अॼु ॾींहं ताईं ॿियो कंहिं वटि बि कोन्हे को। जेके सोशल मीडिया जे थ्रू सिंध जे नौजवान पढ़ियल लिखियल वतन दोस्त माण्हुनि कमु कया आहिनि ऐं हिन हुकूमतुनि खां कमु वरिता आहिनि, असां सभु माण्हू गॾिजो न करे सघूं। इन करे हिन पावर, इन करे हिन मज़लूमनि जी लठ, इन करे हिन पुरियत ऐं वतन दोस्त माण्हुनि खे मथां इहा गुज़ारिश आहे त हिन खे कंहिं शख़्सनि जे पोयां, कंहिं शख़्सियत परस्तीअ पोयां न वञायो। वतन दोस्त माण्हू जेकॾहिं सॾायो था त पोइ वतन लाइ ॻाल्हायो, वतन लाइ बीहो ऐं वतन जे माण्हुनि बदिरां बि ॻाल्हायो। उहो मिसिंग पर्सन जो मामिलो हुजे, उहो कंहिं मज़लूम औरत जे क़त्ल जो मामिलो हुजे, उहो कंहिं पुरियतनि जो मामिलो हुजे, उहो कहिड़े बि क़िस्म जो कंहिं बि पुरियत। मूं कल्ह हिकिड़ी पोस्ट शेयर कई आहे त हर मज़लूम जी धुर थी बीहंदड़ खे वतन दोस्त माण्हू चइबो आहे, उहो कहिड़ो बि हुजे ऐं किथां जो बि हुजे। इन करे हिन पंहिंजे पावर, इन करे हिन सोशल मीडिया जी ताक़त, इन करे हिन हीअ पुरियत, हीअ जेका मज़लूम क़ौम आहे उन जी लठ खे सघे करण जी ज़रूरत आहे, पावर ॾियण जी ज़रूरत आहे, वधाइण जी ज़रूरत आहे। जेके अणपढ़ियल माण्हू, जेके ज़ाती मफ़ादनि में हलाईंदड़ माण्हू, जेके नादान माण्हू, जेके ग़रीब अबोझ माण्हू जिन खे सियासत जी ख़बर ई न ई, उन्हनि माण्हुनि खे हिकु सुठे रुख ॾे वठी आया आहियूं। वठी अचण जी अञा वधीक ज़रूरत आहे ऐं मुतहद थी मुकमिल तरह सां हिकु तरफ़ ॻंढिजी कंहिं हिकु ॻाल्हि खे खणी जेकॾहिं पाण सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ असां सभु माण्हू उन रुख ते वठी था हलूं त मूंखे गारंटी आहे त हिन क़ौम जे भले लाइ पाण हिकु क़दम अॻिते खणी सघूं था। छो जो अॼु जे दौर जी जेका सियासत आहे उहा बि सोशल मीडिया ते बीठल आहे। अॼु जे दौर जी जेका सकाफ़त आहे उहा बि सोशल मीडिया ते बीठल आहे। अॼु जे दौर जी जेका ज़कायत आहे उहा बि सोशल मीडिया ते बीठल आहे। अॼु जे दौर जी जेका हमदर्दी आहे उहा बि सोशल मीडिया ते बीठल आहे। अॼु जे दौर जी जेका MN MPS जा कम आहिनि उहे बि सोशल मीडिया ते बीठल आहिनि। मिसाल तौर अॼु असां तनक़ीद, तारीफ़ या जेका भली ॻाल्हि या बुरी ॻाल्हि ॿुधूं था, ॾिसूं था या जंहिं ते अमल था करियूं, उहे सभु असांखे सोशल मीडिया तां मिलनि। हिकु पुरियत माण्हू जी, मज़लूम माण्हूअ जी, हिकु मज़लूम क़ौम जी आवाज़, लठ, ताक़त, पावर खे छिड़विछिड़ करणु, डिस्टर्ब करणु ऐं उन्हनि खे कंहिं ग़लति रुखनि ॾे वठी वञण खां पासे करण जी ज़रूरत आहे। मुतहद पावर में आणण जी ज़रूरत आहे। जेके बि सोशल मीडिया ते मशहूरु शख़्सियतूं ऐं मशहूरु माण्हू आहियो, प्लीज़ ख़ुदा जे वास्ते हिक ॿिए ते तनक़ीद करणु,
हिक ॿिए खे ॻाल्हाइणु घटि वधे, हिक ॿिए जी किरदार कशी करण खां बहितर आहे त पाण क़ौम ते ॻाल्हायूं, क़ौम जी तालीम ते ॻाल्हायूं, क़ौम जी सकाफ़त ते ॻाल्हायूं, क़ौम जे मथां जेके वॾनि शहरनि मथां कब्ज़ा कया था वञनि उन्हनि ते ॻाल्हायूं, दरिया मथां डेम ठाहे दरिया थुकाए थो वञे उन्ही ते ॻाल्हायूं, सामूंडी पटियुनि मथां कब्ज़ा करे ज़ुल्फ़काराबाद जहिड़ा शहर अॾिया था वञनि उन्हनि ते ॻाल्हायूं, सिंधी माण्हुनि जी ॿोली खसी थी वञे उन्ही ते ॻाल्हायूं, सिंधी अदब में जेके किताबनि जी जेका फेरफार थी आहे, जेका सिंध जी तारीख़ सां फेरफार थी आहे उन्ही ते ॻाल्हायूं, जेके मज़लूम पोरियतनि जूं माइरूं अञा ताईं प्रेस क्लब आहिनि ॾाढो गुम थियल माण्हुनि लाइ वेठियूं आहिनि उन्हनि ते ॻाल्हायूं। अलाए केतिरा मौज़ू पिया आहिनि जेके असां ॻाल्हाए सघूं था, जिन ते इतिजाज करे सघूं था, जंहिं ते घणी डिघी जिदोजहद करे सघूं था। सोशल मीडिया उहो पावर आहे, ट्यूनिस में 23 नौजवान फेसबुक ते हुकुमराननि जा धचा उॾारे छॾिया, असां उनखे कहिड़े इस्तेमाल में वठी था हलूं। मुश्ताक सर्किकल जेको वियो आहे हिन शरण वारे मामले में पाण ॿधराए छॾाए रैली में झुमरियूं हणी मोटी आयो, मक़सदु छा निकितो? वरी बि जस आहे हुन साथी खे जेका कराची में थोरनि घणनि मामलनि ते सिंधी माण्हुनि लाइ बीहे थो। जेको बि माण्हू मुस्बत अंदाज़ में, जेको बि माण्हू क़ौम जी लेवल ते, जेको बि माण्हू क़ौम खे पंहिंजो माण्हू सम्झी, पंहिंजी क़ौम सम्झी कमु थो करे उन जस पेश थो करियां ऐं हिन खे अञा बहितर दुरुस्त ऐं सुठे अंदाज़ में सोशल मीडिया खे हलाइण जी ज़रूरत आहे। सोशल मीडिया में फेसबुक ऐं व्हाट्सअप हलाईंदड़ इन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे त ट्विटर ते अचो ऐं घटि में घटि जेको बि ॻाल्हायो था, जेका बि पोस्ट रखो था, उन रखण दौरान हीअ ॻाल्हि ज़हन में ज़रूरु रखो त हीअ असांजी ॻाल्हि अलाए केतिरनि माण्हुनि ताईं वेंदी हूंदी ऐं माण्हू उन ॻाल्हि खे कहिड़े मक़सद सां वठंदा। उन में जेको मक़सदु कंहिं न कंहिं कहिड़ी बि जॻह ते ज़ाहिर हुजे, उहो क़ौम लाइ हुजे, क़ौम जो हुजे। धरती बचाइणी आहे, दरिया बचाइणो आहे, ॿोली बचाइणी आहे, क़ौम बचाइणी आहे, सकाफ़त बचाइणी आहे। उन लाइ जेकॾहिं असां हिकु विख अॻिते खणी था वञूं, इन्हनि सभिनी शयुनि जी निशानदाही करे था वञूं, इन्हनि सभिनी शयुनि जे पंहिंजे हुअण जो अहसासु क़ौम ऐं क़ौम जे माण्हुनि खे ॾियारे था वञूं त बि असां जंग जो हिकु क़दम अॻिते वधिया आहियूं। सभ खां पहिरीं वरी बि गुज़ारिश थो करियां त हिक ॿिए ते तनक़ीदुनि करण खां पासो कनि। जेके सोशल मीडिया जा मशहूरु माण्हू आहिनि, तव्हां असांजी ॻाल्हि मां माण्हू खोड़ साथिरा सवाल खणंदा आहिनि, खोड़ साथिरनि ॻाल्हियुनि ते एतमाद कंदा आहिनि। भली शख़्सियत तौर ते असां तव्हां भला माण्हू न हुजूं, पर माण्हू असांखे बहितर सम्झंदा आहिनि। बहितर सम्झंदा, उन्हनि जी सम्झ, उन्हनि जी उमेद, उन्हनि जे उमंगुनि ते पाणी फेरण जी ज़रूरत कोन्हे। पंहिंजो किरदारु वधाइण लाइ जेकॾहिं तव्हांखे किरदारु पंहिंजो ठाहिणो आहे ऐं शख़्सियत ठाहिणी आहे, पैसो ठाहिणो आहे, घर ठाहिणो आहे, त हज़ार तरीक़ा अथव। हिन अहिड़े रुख खे ग़लति अंदाज़ में वठी वञण जी ज़रूरत कोन्हे का। सिंधी माण्हुनि खे हिकु सुठी उमेद आहे त हे 5, 7, 10, 50, 100 माण्हू जेके सोशल मीडिया ते कमु था कनि, इहे सुठो था कनि। खोड़ साथिरा साफ़ी दुरुस्त अंदाज़ में सोशल मीडिया ते कमु था कनि। खोड़ साथिरा एक्टर सुराज सुमिरे, मुश्ताक, असांजो अलीगुल मलाह जहिड़ा ऐं इरशाद जागीरानी जहिड़ा भलो कमु था कनि। इन सभिनी खे जस आहे, जन बि क़ौम जे दर्द बाबति हिकु सिट हिकु अखर ॻाल्हायो आहे, पर अञा बहितर करण जी ज़रूरत आहे, पर अञा बहितर अंदाज़ में हलण जी ज़रूरत आहे। इन करे हे निमाणो अर्ज़ु आहे तव्हां सभिनी सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़नि खे त हर टाइम ते जेका बि धरतीअ जे धणनि ऐं धरतीअ जे दरिया ऐं इन धरतीअ सां पाण सां नाइंसाफ़ी थिए थी, ज़ुल्म थिए थो, जबर थिए थो, उन ख़िलाफ़ु पाण हिक ॿिए सां राब्ते में अचूं, मुतहिद थियूं, हिकु फोरम जोड़े ऐं उनखे भरपूर आवाज़ में उथारे उन मज़लूम जी दां माण्हुनि ताईं पहुचायूं। उन दरिया खे बचाइण लाइ पाण हिकिड़ो क़दम अॻिते खणूं। खोड़ साथिरा साथी मौज़ू आहिनि असां वटि सिंध में, छो जो सिंध उहा धरती आहे जेका हिन पूरे पाकिस्तान खे 72 सालनि खां वठी पालींदी आई आहे। पाण पुठनि उघाड़ी आहे, पाण पेरें उघाड़ी आहे, पंहिंजा बच्चा बुख ते अथसि, पंहिंजी कुख ख़ाली अथसि, पंहिंजी धरती सुकल अथसि, पाणी कोन्हे को। हीअ धरती असां साञावंद, अकुलमंद ऐं दानिश्वर माण्हुनि खे पुकारे थी त मां मथां जेको ज़ुल्म आहे, जबर आहे, इन ख़िलाफ़ु ॻाल्हायो, आवाज़ उथारियो ऐं हिकु थियण जी ज़रूरत आहे। सियासी कारकुननि ऐं सियासी लीडरनि समेत जेको बि सोशल मीडिया माण्हू इस्तेमालु करे थो, उन्हनि सभिनी माण्हुनि ॾाढो मुंहिंजी इहा निमाणी गुज़ारिश आहे त प्लीज़ क़ौम ऐं वतन जे माण्हुनि खे ॾिसी बेगुनाह वारे बहसनि खे छॾियो। हक़ मौजूद, जी सिंध।